बाप दादा द्वारा देश विदेश जो समाचार, बाप दादा द्वारा 14/3/1982 जा मां वाक्य आहिनि। अॼु बाप दादा ॿारनि सां गॾु सैर करणु आया आहिनि। अॼु बाप दादा ॿारनि सां गॾु सैर करणु आया आहिनि। बाप दादा खे सॼी सृष्टि जी परिक्रमा लॻाइण में केतिरो समय लॻंदो? बाबा की सृष्टि जी परिक्रमा लॻाइण में केतिरो समय लॻंदो? सेकेंड। जेतिरो समय चाहियो ओतिरो समय में परिक्रमा खे पूरो करे सघंदा आहिनि बाबा। चाहे विस्तार करो चाहे सार करनि। अॼु डबल विदेशियुनि सां मिलण जो ॾींहुं आहे न, हिन करे सैर समाचार ॿुधाईंदा आहिनि। विदेश में छा ॾिठो, देश में छा ॾिठो, बाबा हाणे सैर समाचार ॿुधाइनि था। कुझु समय पहिरियों विदेश जी विशेषता जी लहर भारत में आई। कुझु समय पहिरियों विदेश जी विशेषता जी लहर भारत में आई। उहो छा हुयो? जीअं विदेश में अल्पकाल जे सुख जे साधननि जी मस्ती में सदा मस्त रहंदा आहिनि, ईअं भारतवासी बि विदेशी सुख जे साधननि खे खूब पंहिंजे प्रति कार्य में लॻायो। जीअं विदेश में अल्पकाल जे सुख जे साधननि में मस्त रहंदा आहिनि न, त भारतवासियुनि बि विदेशी सुख जे साधननि खे खूब पंहिंजे प्रति कार्य में लायो। खूब विदेशी साधन द्वारा अल्पकाल जे सुखनि में मस्त थियण जी अनुभूति कई। खूब विदेशी साधननि द्वारा अल्पकाल जे सुख में मस्त थियण जी अनुभूति कई। कंहिं? भारतवासी हाणे बि करनि था। भारत वारा अल्पकाल जे साधननि जी कॉपी कई ऐं कॉपी करण जे कारण पंहिंजी असली शक्ति खोए छॾी। भारत में छा कंदा आहिनि? तव्हां ॾिसो 90% भारत में विदेश वारनि जी कॉपी कंदा आहिनि ऐं चईंदा छा आहिनि? असां भारतवासी आहियूं। स्कूल वञो, अंग्रेजी पढ़ाईंदा आहिनि, ऐं घरनि में वेंदा आहिनि ॿार, पंहिंजी भाषा ॻाल्हाईंदा आहिनि। हिन करे न त उहे ठीक रीति अंग्रेजी पढ़ी सघंदा आहिनि, न पंहिंजी मातृभाषा सीख सघंदा आहिनि, है न। गर्ल्स खे ॾिसो त उन्हनि जी स्कूल जी ड्रेस ॾिसो तव्हां, ऐं छोरनि जी पैंट शर्ट, है न। पढ़ाई में बि 90% विदेश जो उहो कंदा ऐं सिखंदा कुझु बि न। कपिड़ा लटा पाइनि था विदेशियुनि जहिड़ा ऐं चवनि था असां भारतवासी आहियूं। त बाबा चवनि था कि ॿियनि खे कॉपी कंदे कंदे भारत वारनि पंहिंजी असली शक्ति खोई छॾी आहे। रूहानियत सां किनारो कयो आहे ऐं विदेशी सुख जे साधननि जो सहारो वठी वरितो आहे। ऐं विदेश छा कयो आहे? समझदारी जो कमु कयो आहे न। भारत जी असली रूहानी शक्ति उन्हनि खे विदेश में आकर्षित कयो आहे। उन्हनि विदेशी वारा योग अभ्यास इहे सभु ज़्यादा कंदा आहिनि। त असांजो जेको असली राजयोग हुयो, भले उहे हिते योग कंदा आहिनि, लेकिन इन जो फ़ाइदो जास्ती विदेशी वठंदा आहिनि। विदेश वारनि छा कयो? भारत जी असली रूहानी शक्ति उन्हनि खे विदेश में आकर्षित कयो। हिन जो परिणाम हर हिकु नामधारी रूहानी शक्ति वारनि वटि अथवा निमित गुरुअनि वटि विदेशी फॉलोअर्स ज़्यादा ॾिसण में ईंदा आहिनि। ॾिसो, विदेशी आत्मायूं नकली साधननि खे छॾे करे असलियत खे तरफ़ वञनि थियूं, रूहानियत जी तरफ़ वञनि थियूं, ऐं भारतवासी नकली साधननि में ई मस्तु आहिनि। विदेशियुनि खे आहे न हेठि वेही करे रोटी खाइण में मज़ो ईंदो, भारतवासियुनि खे टेबल कुर्सी खपे।
विदेशियुनि खे हथ सां खाइण जी रोटी हथ सां खाओ, है न। मतिलबु विदेश वारनि खे भारत जी संस्कृति अपनाइण में सुठो लॻंदो आहे, है न। अॼु भारत में जीअं पहिरियों माण्हू खाईंदा पीअंदा कमु कंदा हुया न, तव्हां कंहिंखां बि पुछो, पहिरियों माण्हू दवाई थोरी वठंदा हुया, हर चीज़ जो इलाज तव्हांजे घरनि में आहिनि। अहिड़ी चीजूं माण्हू खाईंदो हुयो जो कॾहिं बीमार न थींदो हुयो। हाणे उहे चीजूं हूंदी हुए बि माण्हू विदेशनि जी चीजूं, पिज़्ज़ा, बर्गर, लेकिन तव्हां इहे त ॼाणंदा ई न आहियो कि विदेशी बॉइल्ड चीजूं केतिरियूं खाईंदा आहिनि। उहो कोई थोरी सॼो ॾींहुं पिज़्ज़ा बर्गर खाईंदा आहिनि। खाईंदा बि आहिनि त उन्हनि जो शरीर ओड़ो ठहियलु आहे। हुतां जो प्राकृतिक मौसम ई अलॻि आहे, उन्हनि जो कमु करण ई अलॻि आहे। त बाबा जैसा कि चवनि था, भारत नकली साधननि में मस्तु आहे, पंहिंजी चीजुनि खे छॾे पराए चीजनि जी तरफ़ वञे थो, ऐं विदेशी आत्मायूं असली चीज़ खे ढूंढण, परखण, पाइण जी ज़्यादा इच्छुक आहिनि। त अॼु बाप दादा देश विदेश जी सैर था करनि, ऐं सैर में यही ॾिठो कि भारतवासी छा करनि था, विदेश छा करे थो। भारतवासियुनि खे ॾिसी बाप दादा खे तरस ईंदो आहे कि एतिरा ऊच कुल जी नंबर 1 धर्म जी आत्मायूं पुठियां वारी धर्म जी छॾल उहे चीजनि खे अपनाइनि थियूं। विदेशी जॾहिं उन्हनि चीजनि खे यूज़ करे करे थकिजी पई न, पोइ उहा चीज़ भारत में ईंदी आहे। ऐं पहिरियों धर्म असांजो, असां पुठियां वारे धर्म जी छॾल उहे चीजनि खे यूज़ था करूं, है न। पुठियां धर्म वारनि जी छॾल उहे चीजनि खे अपनाइण में अहिड़ा मस्तु थी विया आहियूं जो पंहिंजी विशेष वस्तु खे भुलिजी विया आहियूं। हिन कारण भारत रूपी घर में वेठे हुए, भारत रूपी घर में आए हुए श्रेष्ठ महिमान बाबा खे ई न ॼाणंदा आहिनि, ऐं विदेश वारा पहचाने वठनि, है न। त भारत में ई भॻवानु आयो, हितां भारतवासियुनि खे केरु जगाईंदो। भले सभिनि खे पतो आहे कि ब्रह्मा कुमारी से इंडिया भॻवानु आयो आहे ईअं आहे, लेकिन इन्हनि माण्हुनि खे विश्वास कॾहिं थींदो जॾहिं विदेशी कोई नामी ग्रामी विदेशी चईंदो कि हा भारत में फलानी जगह भारत में भॻवानु आयो आहे। कल्ह बाबा चई न, सभिनि खे पतो लॻे त बॉम्बे खां आबू ताईं लाइन लॻी वेंदी, बॉम्बे खां आबू ताईं। ऐं वैसे बि ॾिसो अॼु माण्हुनि खे छा खपे, दर्शन। उहे हिकु सेकेंड जे दर्शन में ई ख़ुशि आहिनि, त बाबा उन्हनि खे एॾी जल्दी जगाए करे छा कंदा ॿुधायो। उन्हनि खे जास्ती खपे ई न। हाणे तव्हां सोचंदा हूंदा असां साकार में बाबा सां छो न मिलियासीं, छो जी साकार जो समय डिसिप्लिन वारो हुयो, प्रॉपर वेही करे पढ़ाई लिखाई करणु, विचार सागर मंथन करणु, पेशेंसली जो आत्मायूं ज्ञान खे सम्झणु चाहींदियूं हुयूं, जीवन ठाहिणु चाहींदियूं हुयूं, उहो साकार में आयूं, है न। हाणे अव्यक्त बाप दादा केॾा असांखे चईंदा आहिनि, ॿार हीअं करो, बाबा चई करे अव्यक्त पाठ बि पूरो थी वियो। हाणे बि केॾो कुझु थिए, मिले थो आत्माउनि खे खज़ानो। तव्हां सॼे ॾींहं में केतिरो खज़ानो धारण करे हलो था, है न। ये स्वयं ही स्वयं के चेक करो। तो बाबा चवंदा ॾिसो, भारत रूपी घर में वेठे हुए भारत में एॾो श्रेष्ठ महिमान आयो आहे शिव बाबा, उन्हनि खे ई न ॼाणंदा आहिनि। ऐं विदेशी आत्मायूं दूर वेठे बि सिर्फ़ु संदेश ॿुधंदे ई पहचाने वठनि ऐं पहुची विया। त बाप दादा ॾिसनि था कि डबल विदेशी ॿारनि जी परखण जी अख केॾी तेज़ आहे। दूर सां परखण जी अख द्वारा
अनुभव द्वारा बाप ॾिठो ऐं पाए वरितो। बाबा ॾिठो ऐं पाए वरितो। ऐं भारतवासी उन में बि बाप दादा खे आबू निवासिन ते ज़्यादा तरस आहे, जो पास हूंदे बि परखण जी अखियूं न आहिनि। आबू में जो रहंदा आहिनि, है न, ॾिसो आबू भूमि में भॻवानु आयो ईंदा आहिनि त बि उन्हनि खे पतो न पवंदो आहे। त बाबा चवनि था आबू निवासिन खे ज़्यादा तरस आहे, त पास हूंदे हुए बि बाबा खे आबू निवासिन ते ॾाढो तरस ईंदो आहे, छो जो पास हूंदे हुए बि वो बाबा खे परखे न सघंदा आहिनि, परखण जी अख सां अंधा रहिजी विया आहिनि। अहिड़े ॿारनि खे ॾिसी तरस त ईंदो न। त डबल विदेशन जी कमाल ॾिसनि था बाबा। बाबा हाणे चवनि था ॿियो छा ॾिठो बाबा, कि अॼुकल्ह जीअं भारत ग़रीब आहे न, ईअं ई हाणे लास्ट समय नज़दीक थियण जे कारण विदेश में बि संपन्नता जी कमी अची वेंदी। जीअं वृक्ष जॾहिं हरो भरो हूंदो आहे त फल फूल सभु लॻा हुआ हूंदा आहिनि, लेकिन जॾहिं वृक्ष सुखणु शुरू थींदो आहे त सभु फल फूल बि सुखणु शुरू थी वेंदा आहिनि। त हिन देश जी प्राप्ति रूपी विशेषता जंहिंसां प्रजा सुखी वई आहे, ख़ुशि रहनि, शांति जो वातावरण रहे, वो फल फूल सूखण लॻी आहिनि, है न। जी पहिरियों भारत जी अहिड़ी हालत हुई, लेकिन हाणे विदेश जी बि अहिड़ी हालत थी वेंदी। हाणे विदेश में बि नौकरी सहज न मिलंदी। न्यूज़ ईंदी आहे न, हाणे कई विदेशी हाणे भारतवासियुनि खे वीज़ा न ॾींदा आहिनि, हुननि खे कढनि था, छो जो हर देश पहिरियों सोचंदो न असांजे एम्प्लॉइज़ खे नौकरी मिले। त बाबा चवनि था देश जी प्राप्ति रूपी विशेषता जंहिंसां प्रजा सुखी रहे, ख़ुशि रहे, शांति जो वातावरण रहे, वो फल फूल सूखण लॻी आहिनि। हाणे विदेश में भी नौकरी सहज न मिलंदी आहे। पहिरियों कॾहिं विदेश में भी इहा प्रॉब्लम ॿुधी हुई, लेकिन हाणे पॉपुलेशन वधी वई आहे, त उहो पहिरियों पंहिंजे एम्प्लॉइज़ खे ॾींदा या भारत ॿिए देश वारनि खे ॾींदा। त इहा बि निशानी आहे सुख जे साधन ऐं शांति जे फल सुखनि था। भारत रूपी मुख्य स्थान सुखे थो, उन जो प्रभाव मुख्य शाखाउनि ते बि पढ़णु शुरू थी वियो आहे। पहिरियों भारत सुखियो, वैसे बि पहिरियों हेठि सुखंदो आहे त मथां बि सुख थी वेंदो आहे न। त बाबा चवनि था पहिरियों भारत रूपी तना सुखियो, हुन जो प्रभाव शाखाउनि ते बि पढ़णु शुरू थी वियो। ये क्रिश्चन धर्म लास्ट जी मुख्य शाखा आहे न। वृक्ष जे चित्र में क्रिश्चन धर्म कहिड़ी शाखा आहे, जो मुख्य शाखाएं ॾेखारींदा आहिनि, हुन में लास्ट आहे न। पहिरियों तनो आहे देवी देवता, पोइ इस्लामी बौद्धी, पोइ लास्ट इहो मेन शाखा में। हुन शाखा ताईं संपन्नता जी प्राप्ति जी हरियाली सुखजी वई आहे। ये निशानी आहे सॼे वृक्ष जे जड़जड़ीभूत अवस्था जी। त सॼो वृक्ष में अल्पकाल जी प्राप्ति रूपी फल फूल सुखल आहिनि। सिर्फ़ु बाक़ी ॿ ॻाल्हियूं आहिनि। बाबा चवनि था कि सिर्फ़ु बाक़ी ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकु मन सां मुख सां चिलाइण, ऐं ॿियो कहिड़ी बि मजबूरी सां जीवन खे देश खे हलाइण। बाक़ी सभु त सुखजी वियो आहे, सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकु त मन सां मुख सां चिलाईंदा रहंदा आहिनि, ॿियो छा रहियो आहे, कहिड़ी बि मजबूरी सां जीवन खे देश खे हलाइण। चिलाइण ऐं कार्य सां हलाइण, ये ॿ कम बाक़ी रहिजी आहिनि। ख़ुशी ख़ुशी सां हलाइण त समाप्त थी वियो आहे न। कीअं बि हलाइनि था,
इहा रहिजी आहे। विदेश में भी रूपरेखा ठही वई आहे त इहा बि छा निशानी थी। मजबूरी सां हलाइण चए केसि ताईं हलाईंदा, हाणे त चिल्लाइनि था। ईअं विश्व खे अहिड़े विश्व खे छा करिणो। मजबूरी सां हलाइण वारनि खे प्राप्ति जे पंख सां उड़ाइणो। ऐं अहिड़ी दुनिया खे केरु उड़ाए सघंदो जो स्वयं उड़ती कला में हूंदो। जो उड़ती कला में आहिनि, उड़ती कला व चढ़ती कला, जंहिं कला में आहियो। चढ़ती कला बि न, हाणे उड़ती कला खपे। केसि ताईं पहुचिया आहियो। डबल विदेशी छा सम्झंदा आहिनि, केसि ताईं पहुचिया आहियो। मेजॉरिटी त बाप समान शिक्षक क्वालिटी आहे त टीचर्स अर्थात उड़ती कला वारा। ईअं आहियो न बाबा चवनि था, ईअं आहियो। जॾहिं असां ख़ुदि उड़ी सघंदासीं तॾहिं त असां ॿियनि खे उड़ाए सघंदासीं। न त अहिड़ी दुनिया जिते माण्हू मजबूरी सां हलनि था, चिल्लाइनि था, अहिड़े माण्हुनि में उमंग उत्साह केरु भरे सघंदो आहे जो ख़ुदि बाबा की शक्ति वठी अॻियां वधंदो हुजे। अच्छा, अॼु त सिर्फ़ु सैर समाचार ॿुधायो बाबा। हाणे देश विदेश वारा प्रैक्टिकल में निशानियूं स्पष्ट ॾिसनि था। अॼुकल्ह त ॻाल्हि थींदी आहे त कंदा आहिनि। 100 वर्ष पहिरियों हुई। सभु विचित्र ॻाल्हियूं थियनि थियूं। नश जी विचित्र भाव खे प्रत्यक्ष कंदा। मतिलबु जॾहिं खां बाबा आया आहिनि तॾहिं खां इहे सभु साइंस बि एॾी उन्नति प्राप्त कई आहे। सभिनि जे मुख सां हाणे इहा ई आवाज़ु निकिते थो कि इहा छा थींदो, हाणे छा थींदो। ये क्वेश्चन मार्क्स सभिनि जे बुद्धि में स्पष्ट थी वियो आहे कि हाणे छा थींदो। हाणे पोइ इहे बोल निकिरंदा कि जो थियणो हुयो उहो थी वियो, बाप अची वियो। हाणे पोइ छा चईंदा कि जो थियणो हुयो थी वियो। जो थियणो हुयो थी वियो, बाप अची विया आहिनि। क्वेश्चन मार्क समाप्त थी वेंदो। जो माण्हुनि जो क्वेश्चन मार्क आहे न कि हाणे छा थींदो, हाणे त पतो ई लॻी वेंदो। क्वेश्चन मार्क समाप्त थी वेंदो, फुल स्टॉप लॻी वेंदो। जीअं मंथनी सां मक्खण निकारणो पवंदो आहे न त पहिरियों हलचल थींदी आहे, पोइ मक्खण निकिरंदो आहे, है न। त ये क्वेश्चन मार्क रूपी हलचल खां पोइ प्रत्यक्षता जो मक्खण निकिरंदो। हाणे तेज़ी सां हलचल शुरू थी आहे। चारों ओर हाणे प्रत्यक्षता जो मक्खन विश्व जे अॻियां ॾेखारे में ॾींदो। प्रत्यक्षता जो मक्खन विश्व जे अॻियां ॾेखारे में ॾींदो। लेकिन हिन क्वेश्चन खे, इन मक्खन खे खाइण वारो केरु तयार आहे न खाइण लाइ। सभी तव्हां फ़रिश्तनि जो आह्वान करनि था। सभी तव्हां फ़रिश्तनि जो आह्वान करनि था। त चारों ओर हाणे प्रत्यक्षता जो मक्खन विश्व जे अॻियां ॾेखारे में ॾींदो। पोइ मक्खन खाइण वारा केरु, सभी तव्हां फ़रिश्तों जा आह्वान करनि था। अच्छा, सर्व अप्राप्ति आत्माउनि खे सर्व प्राप्ति कराइण वारी आत्माऊं, सर्व खे परखण जो नेत्र दान करण वारी महादानी आत्माऊं, सर्व खे संतुष्टता जो वरदान ॾियण वारी वरदानी संतुष्ट आत्माऊं, सदा स्व जी प्राप्तियुनि जे पंखनि द्वारा अन्य आत्माउनि खे उड़ाइण वारा,
सदा स्व जी प्राप्ति जी पंखनि द्वारा अन्य आत्माउनि खे बि उड़ाइण वारा, सदा उड़ती कला वारा, सदा स्व द्वारा बाप खे प्रत्यक्ष करण वारा, स्व द्वारा ॿियनि खे बि उड़ाइण वारा, बाबा खे बि प्रत्यक्ष करण वारा। अहिड़ी शक्ति भरी आहे बाबा असां में। बाबा खे असां यादि करे पंहिंजे अंदरि एतिरी शक्ति आहे असां में जो असां ॿियनि खे बि उड़ाए सघूं, बाबा खे बि प्रत्यक्ष करे सघूं। विश्व जे अॻियां प्रख्यात थियण वारी श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असां बाबा केतिरा कॉन्फिडेंट आहिनि असांजो कि बाबा खे पतो आहे कि मुंहिंजा ॿार एतिरा शक्तिशाली थी विया आहिनि, तॾहिं त बाबा जो साकार पाठ पूरो थी वियो, अव्यक्त पूरो थी वियो, हाणे अव्यक्त में बि अव्यक्त पाठ हले थो, है न। छो जी बाबा ॾिठई मुंहिंजा ॿार तयारु थी विया आहिनि, त हाणे उहे ई संभालंदा दुनिया खे, है न। बसि बाबा मथां खां मदद करनि था। विदेशी ॿारनि सां गॾु अव्यक्त बाप दादा जी पर्सनल मुलाक़ात। सदा पंहिंजे खे सर प्राप्ति संपन्न अनुभव कंदा आहियो। सर प्राप्तियुनि जी अनुभूति आहे, जीअं आत्मा खे सर प्राप्तियुनि जी अनुभूति हूंदी आहे न, उन जी निशानी छा ॾेखारे में ॾींदी आहे। जीअं आत्मा खे सर प्राप्ति जी अनुभूति थींदी आहे, उन जी निशानी छा हूंदी आहे? उहो सदा संतुष्ट रहंदो। उन्हनि जे चहिरे सां प्रसन्नता जी निशानी ॾेखारे में ॾींदी आहे, है न, जेकी प्राप्ति स्वरूप आत्मा हुजे। जीअं ॾिसो लौकिक रीति में बि जो राजकुमार राजकुमारियूं हूंदियूं आहिनि न, उहा उच्च कुल जा ॿार हूंदा आहिनि, उन्हनि जे चहिरे सां ॾेखारे में ॾींदो आहे कि इहे भरपूर आत्माऊं आहिनि। ईअं त रूहानी कुल जी आत्माउनि जे चहिरे सां ॾेखारे में ॾे। जो कंहिंखे न मिलियो उहो इन्हनि खे मिलियो। ईअं अनुभव थींदो आहे कि असांजी चलन ऐं चहिरो बदिली वियो आहे, चहिरे ते प्राप्ति जी चमक आहे, चहिरे ते प्राप्ति जी चमक आहे। डबल विदेशियुनि खे डबल चांस मिलियो आहे, त सेवा बि डबल करणी। डबल सेवा कीअं कंदा? सिर्फ़ु वाणी सां न, लेकिन चलन सां बि, चहिरे सां बि सेवा करो। जीअं स्वयं परवाना ठहिया आहियो, ईअं अनेक परवाननि खे क्षमा जे पुठियां लॻाइण वारा, लाइण वारा। त तव्हांजी उड़ती कला ॾिसंदे ई अन्य परवाना बि तव्हांजे पुठियां पुठियां उड़ण लॻी वेंदा। जीअं ॾिसो कोई माण्हू, हाणे पहिरियों ईअं थींदो हुयो, गणेश चतुर्थी, एॾा सारा विर्त, पहिरियों त सिर्फ़ु हिकु शिव जी पूजा थींदी। धीरे धीरे इहे भक्ति जो बि कीअं शुरू थियो। अॼु ॾिसो नया नया साधु संत सन्यासी साईं कीअं निकिरंदा आहिनि, है न। कंहिं साईं हिक जो भलो कई न, उन्हनि जी ख़ुशी जो पारवार न हूंदो आहे। अरे मुंहिंजे साईं मूंखे इहे ॾिनई, मुंहिंजे साईं मूंखे इहे ॾिनई। ऐं माण्हू त अहिड़ा दुखी आहिनि, चईंदा अच्छा तुंहिंजे साईं सां ईअं मिली, मूंखे बि खपे। उहो बि वियो साईं वटि। साईं जा फॉलोअर्स कीअं वधंदा आहिनि, नया नया। हाणे पहिरियों जेका साधु संत हुया, हाणे जा प्रेज़ेंट में ॾिसो, तव्हां जॾहिं नंढा हुयो, अगरि तव्हांखे पतो हुजे, ऐं हाणे जो, अच्छा हाणे बि न सोचो, हर साल ॾिसो, हर साल नयो कोई संत निकिरी वेंदो। अगरि तव्हां यूट्यूब ते कथायूं ॾिसो न, त केॾा सारा कथावाचक ऐं एॾी भीड़ कीअं थींदी आहे उन्हनि जी। हिकु चईंदो हा भई मूंखे इहो फ़ाइदो थियो, इहो फ़ाइदो थियो। त बाबा चवनि था कि तव्हांजे चहिरे सां
माण्हुनि खे अनुभव थिए भई दुनिया एॾी दुखी आहे, इहे त काॾे मथो बि नथा टेकनि, व्रत जप बि नथा रखनि, त बि एॾा ख़ुशि कीअं आहिनि, है न। त बाबा चवनि था भले उन्हनि खे लॻे कि इहे बि न खाईंदा आहिनि, इहे बि न खाईंदा आहिनि, उहे त डॉक्टर अॼुकल्ह वैसे ई चईंदा आहिनि इहे बि न खाओ, इहे बि न खाओ, इहे बि न खाओ, है न। लेकिन असांजे चहिरे सां नज़र अचे कि असां कुझु छॾियो न आहे, असांखे प्राप्ति थी आहे। हीअं न असांखे सिक थिए असां चऊं न असां न खाईंदा आहियूं, अहिड़ो चहिरो ठाहे करे त न चईंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था निमित डबल विदेशी आहे, लेकिन बाबा सभिनि खे था चवनि डबल विदेशियुनि खे डबल चांस मिलियो आहे, त सेवा बि डबल करणी आहे। डबल सेवा कीअं कंदव? सिर्फ़ु वाणी सां न, लेकिन चलन सां बि, चहिरे सां बि सेवा करो। जीअं स्वयं परवाना ठहिया आहियो, या अनेक परवाननि खे क्षमा जे पास लाइण वारी आत्माऊं आहियो न, त तव्हां सभिनि जी उड़ान ॾिसंदे ई अन्य परवाना बि अची वेंदा, पुठियां पुठियां उड़ण लॻी वेंदा। जीअं तव्हां सभी हर ॻाल्हि जी गहराई में वेंदा आहियो न, ईअं हर गुण जी अनुभूति जी गहराई में वञो। जेतिरो गहराई में वेंदो ओतिरो रोज़ नयो नयो अनुभव थींदो। ईअं लॻंदो आहे जीअं कोई खज़ानो मिलियो। अगरि कोई ॻाल्हि बाबा जी ज्ञान जी सम्झ में अची वेंदी आहे न, ईअं लॻंदो आहे जीअं कोई खज़ानो मिलियो। जीअं शांत स्वरूप जो अनुभव रोज़ कंदा आहियो, लेकिन हर रोज़ नवीनता जो अनुभव करो। मतलब शांति में भी नवीनता, वंडर आहे न, शांति में भी नवीनता। त बाबा चवनि था कि नयो अनुभव तॾहिं थींदो जॾहिं एकांतवासी थींदा। एकांतवासी अर्थात सदा स्थूल एकांत सां गॾु गॾु हिक जे अंत में सदा रहणो। मतिलबु ईअं न कि तव्हां सन्यासी ठही वेही रहो हिकु कमरे में, मतिलबु सभिनि जी सां गॾु हूंदे हुए बि बाबा जी यादि, बाबा सां गॾु, बुद्धि योग बाबा सां गॾु। जीअं कई माण्हू हूंदा आहिनि न, एॾा सारा माण्हू वेठा आहिनि, सभु हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था, असां सभिनि खे ॾिसंदे हुए बि असां अंदरि ई अंदरि कंहिंसां डिस्कस था करूं, कंहिंसां ॻाल्हियूं था करूं, बाबा सां, है न। ऐं जेतिरो थी सघे स्थूल एकांत बि करो। लेकिन अगरि तव्हांखे तव्हांजे घर में सभु साथ रहंदा आहिनि या घर गृहस्थी आहे त तव्हां हिकु कमरे में त वेही न रहंदा सॼो ॾींहुं, न। त उन हिसाब सां बाबा चवनि था कि एकांतवासी अर्थात स्थूल एकांत बि हुजे, पर अगरि पॉसिबल न आहे त कोई ॻाल्हि कोन्हे, साथ साथ हिक जे अंत में सदा रहणो आहे। हिकु बाबा शब्द बि जो बार बार चईंदा आहियो न, उहो हर बार नयो अनुभव हुजणो खपे। हिकु बाबा शब्द बि बार बार चईंदा आहियो, उहो हर बार नयो अनुभव हुजणो खपे। जे शुरू में जॾहिं तव्हां आया हो तॾहिं बाबा शब्द चईंदा हुयो न, मधुबन में आया हो तॾहिं बि इहे ई बोल चयो, हाणे बि वेंदा आहियो तॾहिं बि बाबा शब्द चईंदा। लेकिन जॾहिं शुरू में चईंदा हुआसीं बाबा ऐं हाणे चईंदा आहियूं बाबा, त केॾो फ़र्क़ु आहे, है न। पहिरियों जीअं बाबा जी पहचान हुई, हाणे त केॾो फैमिलियर, मतिलबु बाबा असांजा थी विया आहिनि। हुया त असांजा ई, लेकिन असां भुलिजी वियासीं। हाणे त सभु ॻाल्हियूं, कोई बि ॻाल्हि हूंदी सभिनि खे न ॿुधाईंदासीं, लेकिन बाबा खे त पतो ई आहे, बाबा हीअं थियो, बाबा हीअं थियो, बाबा हीअं करिणो आहे, बाबा हीअं करिणो आहे। त बाबा चवनि था शुरू ऐं हाणे में फ़र्क़ु त आहे न, पहिरियों चइण में ऐं हाणे जे चइण में केतिरो अंतर आहे। इहो अनुभव त आहे न, आहे न अनुभव। बाबा शब्द त उहो ई आहे, लेकिन जिगरी प्राप्ति,
जे आधार ते उहो ई बाबा शब्द अनुभव में अॻियां वधाईंदो आहे। त फ़र्क़ु थी वियो न। इहे सभु गुणनि में बि रोज़ नयो अनुभव करो। जीअं बाबा शब्द में अनुभव कंदा आहियो, ये बाबा चई शांति जो गुण बि नए रीति सां अनुभव करो। गुणनि में बि जे पहिरियों असां चईंदा हुआसीं मां शांति स्वरूप आत्मा आहियां, ऐं असां लिखंदा बि हुआसीं, लेकिन पहिरियों सिर्फ़ु लिखंदा हुआसीं, लेकिन हाणे उहो शांति जो अनुभव थियो आहे न। शांति जो अनुभव कॾहिं थींदो आहे? जॾहिं ॾाढो शोर शराबो हुजे, कोई ॻाल्हि हुजे, ऐं असां सभु बाबा खे ॾेई करे आराम सां बाबा जी यादि में सुम्ही पिया आहियूं। माण्हू उहे टेंशन था करनि, है न। जी सम्झो कि तव्हांजे नज़दीक में ई कंहिंखे बीमारी थी हुई, त उहो माण्हू उहे टेंशन था करनि, अॼु हीउ वीचारो बीमार आहे, ऐं तव्हां सोचो कि तव्हां बि अज्ञान काल में तव्हांजी बि उहा ई सिचुएशन हुजे, लेकिन हाणे पतो लॻंदो आहे फलानो बीमार आहे, फलाणे शरीर छॾे छॾे। कीअं चईंदा आहिनि, चलो हुनजी आत्मा खे शांति मिले, है न। कुझु बि थी वञे, हुनजे अॻियां पुठियां संभालण वारा माण्हू परेशान कीअं कंदा, छा कंदा, बाबा आहिनि सभु कराए वठंदा, ऐं माण्हू वेही केॾी टेंशन कंदा आहिनि। त इहा शांति जी, पहिरियों असां शांति स्वरूप आत्मा आयासीं, हाणे असां उहो स्वरूप थी वियो आहे न, त अंतर थी वियो आहे न। त ईअं बाबा चवनि था हर गुण में अनुभूति करो, है न। शांति स्वरूप त आहियो, लेकिन शांति जी अनुभूति जी बि शांति जी अनुभूति हूंदी। शांति जी अनुभूति के पॉइंट्स जे आधार ते थींदी आहे। जीअं ॾिसो, मां आत्मा परमधाम निवासी आहियां, पहुची वियो परमधाम, है न। परमधाम जो अनुभव अगरि तव्हां कयो हुजे, उते त केॾी शांती आहे न, कोई संकल्प न, कुझु न, बसि मां आत्मा ऐं बाबा सां गॾु वेठी आहियां बसि। इन सां बि शांति जी अनुभूति थींदी आहे। मां आत्मा सतयुग में सुख शांति स्वरूप आहियां। सतयुग में असांजे साम्हूं सभु माण्हू खेॾनि था, खाइनि था, घुमनि था, है न। पशु पक्षी हलनि था, पंहिंजी मस्ती में मस्तु रहनि। प्रकृति केॾी शांत ऐं सुख स्वरूप, पवित्र स्वरूप। त सतयुग जी शांति जो अनुभव, उनजो अनुभव ॾिसो ॿियो थींदो। मतिलबु परमधाम जी शांति, हुन में त कुझु आहे ई न, लाइट लाइट लाइट। सतयुग जी शांति में सभु आत्मायूं पंहिंजो पंहिंजो कमु थी करनि, पशु पक्षी पंहिंजो कमु था करनि, है न। हिकदमि दुनिया हूंदी हिकदमि सुख शांति वारी, कोई अशांति न। त सतयुग जी सुख शांति अलॻि आहे। ईअं ई कर्म कंदे हुए, अशांति जे वातावरण में हूंदे हुए बि मां शांति स्वरूप आहियां। असांजो कोई संकल्प न हले, असांजो बसि सभी सुठा आहिनि, है न। उनजी अनुभूति कंदा आहियो, उनजो अनुभव ॿियो थींदो आहे। फ़र्क़ु थी वियो न टिनिनि में। परमधाम जी शांति, सतयुग जी सुख शांति, ऐं हाणे अतींद्रिय सुख शांति बाबा सां गॾु अशांति जे वातावरण में रही करे शांति जो अनुभव करो न। जॾहिं कोई शरीर छॾे छॾंदो आहे, है न, उन समय तव्हां अनुभव कयो न, कहिड़ी माण्हुनि में दुख हूंदो आहे। दुख बि हूंदो आहे, उन कंहिंजे कंहिंजे मन में अशांति बि हूंदी आहे। अशांति मतिलबु छा थींदो, कीअं थींदो, हीअं छो थियो। अशांति कॾहिं ईंदी आहे? जॾहिं कोई माण्हू, सम्झो कोई कंहिंजो कांच वारो गिलास टुटी पियो, त बसि मुंहिंजो गिलास हिन तोड़े छॾियईं, हीअं कयईं, शायदि जानबूझ के तोड़ियो हुन, इन इहा त आहे अहिड़ी, मुंहिंजी ख़ुशी हिन खां सहन न थींदी आहे। इहे सभु ॻाल्हियूं जेकी मन में ईंदियूं आहिनि, हुन सां अशांति थींदी आहे।
या माण्हू अॼुकल्ह न थोरो बि कुझु थींदो आहे त अॼुकल्ह त हर ॾींहुं त्योहार, हर ॾींहुं फंक्शन या ओला कंदा रहंदा आहिनि। त अहिड़े समय में बि असां बाबा जी यादि में रहूं, मनन चिंतन कंदा रहूं, है न। त हाणे अशांति जे वातावरण में बि मां शांति स्वरूप आहे, हुनजी अनुभूति कंदा आहियूं। फ़र्क़ु थी वियो न। त शांति स्वरूप ईअं रोज़ शांति स्वरूप जी अनुभूति में भी प्रोग्रेस हुजे, शांति स्वरूप जी अनुभूति में भी प्रोग्रेस हुजे। बाबा चवनि था कॾहिं कंहिं पॉइंट सां शांति स्वरूप जी अनुभूति करो, कॾहिं कंहिं सां, त रोज़ नयो अनुभव थींदो। सदा इन में बिज़ी रहो, है न। हाणे बि ॾिसो समय आहे, दुनिया में त केॾी हलचल आहे। हाणे प्रकृति जी विच में अमेरिका, ईरान, इज़राइल, अगरि तव्हां न्यूज़ ॾिसो न, सोशल मीडिया में ॾिसंदा हूंदा तव्हां, त बसि मोबाइल में यूट्यूब खोलो, इंस्टाग्राम खोलो, फेसबुक खोलो, केतिरे प्रकार जी अशांति वारी न्यूज़ आहिनि, है न। बॉलीवुड, हॉलीवुड, पॉलिटिक्स, वरी आए दिन माण्हू इन सां इहो थी वियो, इन जो इहो थी वियो, इन जो इहो थी वियो, हाणे गर्मी, हाणे बारिश, है न। हाणे प्रकृति जी अशांति, इहे सभु त थींदो ई रहंदो। तव्हां हिननि में त बिज़ी न थी वेंदा न। ऐं ॿियो तव्हां त घर गृहस्थी में रहंदा आहियो, त तव्हांजी अॼु हिन संबंधी सां ईअं थी वियो, अॼु हिन सां ईअं थी वियो, अॼु हिन सां ईअं थी वियो न। भले तव्हां इग्नोर कंदा हुजो, कंहिंजी ॻाल्हियुनि में न पईंदा हुजो, लेकिन माण्हू जॾहिं मिलंदा आहिनि त ॿुधाईंदा आहिनि हीअं हूअं, तव्हांखे हुन में फसणो न आहे। ॾिसो दुनिया में अगरि तव्हां ॿाहिरि ॾिसो त केॾी प्रकार जी अशांति आहे, केॾी प्रकार जी तव्हांखे माइंड डिस्टर्ब करण जे लाइ, तव्हांखे आकर्षण करण लाइ केॾी सारी ॻाल्हियूं आहिनि, है न। लेकिन तव्हां हुन में फसिजो न। असांखे सभु कुझु ॾिसंदे हुए कॾहिं तव्हांखे वञिणो थो पए, ज़रूरी आहे त वञो, ज़रूरी न आहे त कोई ॻाल्हि कोन्हे, है न। ज़बरदस्ती फ़ोन करे माण्हुनि खां पुछो कहिड़ा हाल थी, त उहो त पंहिंजी स्टोरी ॿुधाइणु शुरू करे छॾंदो। तव्हांखे कोई चए तूं त पुछे ई नथी, पंहिंजे हुन में मस्तु रहंदी आहे, चओ मां सभिनि जे लाइ प्रार्थना करे छॾंदी आहियां, भॻवानु सभिनि जो भलो करे बसि, है न। हुनखे चई सघंदा भई मां तव्हांजी प्रॉब्लम ॿुधी छा कंदमि, मां कोई भॻवानु थोरी आहियां। तंहिंखां त भॻवान खे यादि करे चओ मां त सभिनि जे लाइ शुभ संकल्प कंदी आहियां। श्री बाबा चवनि था कि हाणे ये सभु ॻाल्हियूं त थींदी रहंदियूं, लेकिन असांखे छा करिणो आहे, हर गुण, हर शक्ति, हर ज्ञान जी पॉइंट्स जो नयो नयो अनुभव रोज़ करिणो आहे। त तव्हांखे लॻंदो कि दुनिया वीचारी किथे आहे ऐं तव्हां किथे आहियो, है न। अव्यक्त वतन में वेठा आहियो तव्हां, कॾहिं अव्यक्त वतन में पहुची वञो, कॾहिं परमधाम में पहुची वञो, कॾहिं हिते ई बाबा खे, जॾहिं हिन दुनिया में एॾी सारी ॻाल्हियूं ॾिसंदा आहियो त बाबा खे हिते ई सॾु करो, बाबा द्वारा उन्हनि खे सकाश ॾियो। त बाबा चवनि था रोज़ रोज़ नए नए अनुभव करो, इन में बिज़ी रहो, न त छा थींदो, हलंदे हलंदे उहे ई यादि जी विधि, उहे ई मुरली ॿुधाइण जी विधि, पोइ उहा ई ॻाल्हि किथे किथे कॉमन अनुभव थी वेंदी आहे। हिन करे पोइ उमंग बि जहिड़ो सदा रहंदो आहे न, ओड़ो न रहंदो आहे, अॻियां बि वधंदव न, ऐं हुनजी रिज़ल्ट पोइ किथे अलबेलोपन अची वेंदो। इहे त मूंखे ईंदो ई आहे, इहे त मां ॼाणंदी ई आहियां, त उड़ती कला जे बजाए ठहरती कला थी वेंदी। हिन करे स्वयं तथा जंहिं आत्माउनि जे लाइ निमित ठहिया आहियो, उन्हनि खे सदा नवीनता जो अनुभव कराइण लाइ हिन विधि खे अपनायो। पहिरियों तव्हां कंदव तॾहिं त उन्हनि खे सिखाए सघंदव, है न।
हिन विधि खे अपनायो, सम्झो छा करिणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। बाबा चवनि था की हाणे तव्हां सभु मेजॉरिटी सेवा जे निमित्त आत्मायूं आहियो, त इहा विशेषता ज़रूरु धारण करणी आहे। कहिड़ी विशेषता धारण करणी आहे? नयो अनुभव करणु, उमंग उत्साह में रहणु, रोज़ कोई न कोई पॉइंट कढो। शांति स्वरूप जी अनुभूति जी पॉइंट छा आहे? इहा प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, सभिनि जी विशेष पॉइंट्स बुद्धि में रखी रोज़ नयो अनुभव करो। शांति स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, है ना? रोज़ नयो अनुभव करो, है ना? हाणे ईअं त न लॻंदो आहे कि थियो जो थियो, हाणे त सभु अञा विनाश थियो न आहे। अञा बि ॾिसो बाबा सके कुझु न कुझु रोज़ नयो अनुभव कराईंदा रहंदा आहिनि, न? अगरि तव्हां करणु चाहियो त बाबा अञा बि असांखे नया अनुभव कराईंदा रहंदा आहिनि। सदा ईअं सम्झो कि अॼु नयो अनुभव करे करे ॿियनि खे कराइणो, पोइ अमृत वेलो वेहण में बि रुचि ईंदी। न त कॾहिं कॾहिं सुस्ती जी लहर अची वेंदी आहे, सुस्ती जी लहर अची वेंदी आहे। जाते नई चीज़ मिलंदी आहे न, हुते सुस्ती न ईंदी आहे। ऐं उहे ई ॻाल्हियूं आहिनि त सुस्ती अचणु लॻी वेंदी आहे। त सम्झो छा करिणो आहे, तरीक़ो सम्झी वियो। हाणे कोई प्रश्न पुछण जो आहे त पुछो। विदेशियुनि खे वैसे बि वैराइटी सुठी लॻंदी आहे न, जी पिकनिक में नमकीन बि खपे, मिठो बि खपे, ऐं वैराइटी प्रकार जी चीजूं खपनि। त जॾहिं बि अनुभव करणु वेंदा आहियो त सम्झो हाणे बाप दादा सां वैराइटी पिकनिक करण जो वञूं था। बाप दादा सां वैराइटी पिकनिक करो। कॾहिं ज्ञान जी पॉइंट्स में न बाबा सां रुअ रियान कंदा आहियो? जीअं बाबा ॾिसो, कॾहिं तव्हां नोट कई आहे बाबा असांखे छा चईंदा आहिनि कि ब्रह्मा बाबा द्वारा शिव बाबा असां सां सगाई कई आहे, है न? ईअं चईंदा आहिनि कि पोइ चईंदा आहिनि कि हाणे तव्हां पीअर घर में आहियो, तव्हां वनवा में आहियो, पोइ ससुराल में वेंदव। पोइ चईंदा आहिनि ससुराल सतयुग आहे। त बाबा सां ईअं रुअ रियान करे सघंदा आहियूं न। बाबा सगाई असांजी तव्हां सां गॾु थी आहे, तव्हां त मथे वेही रहंदव, पोइ शादी सतयुग में असांजी ॿियो कंहिंसां थींदी। इहो कीअं, है न? कॾहिं रुअ रियान या हाणे बि कई माण्हू चईंदा आहिनि असांजी शिव बाबा सां गॾु शादी थी वई आहे। कॾहिं कंदा आहिनि न माण्हू समर्पण। लेकिन शिव बाबा हमेशह छा चईंदा आहिनि असांखे कि तव्हांजी मां पाण सां गॾु सगाई कराई आहे। छो जी शादी खां पोइ एॾो यादि न रहंदो, सगाई थियण खां पोइ जास्ती यादि ईंदी। शादी खां पोइ त थी वेंदो न, थी वियासीं, त यादि करिणो हूंदो आहे न। इन करे बाबा चईंदा आहिनि कि सगाई थी आहे। ईअं बाबा जी मुरली जो हूंदी आहे न, हुन मां ई कोई न कोई पॉइंट्स खणी बाबा सां रुअ रियान कंदा करो, त तव्हांखे नयो अनुभव थींदो। ईअं लॻंदो जीअं ॾाढो खज़ानो थो मिले, उहा ख़ुशी थींदी आहे। त बाबा चवनि था कि हाणे सोचो कि मां बाबा सां गॾु पिकनिक थी करां। बाबा मूंखे वैराइटी प्रकार जी चीज़ुनि जो अनुभव कराईंदा आहिनि। बाप दादा सां वैराइटी पिकनिक करणु वञूं था।
पिकनिक जो नाम ॿुधी करे ई फुर्त थी वेंदा आहिनि, सुस्ती भॼी वेंदी आहे। वैसे बि तव्हां माण्हुनि खे पिकनिक करणु ॿाहिरां खां सुठो लॻंदो आहे न, त हली वञो ॿाहिरि, है न। कॾहिं परमधाम में हली वञो, कॾहिं स्वर्ग में हली वञो, कॾहिं मधुबन में हली वञो, कॾहिं लंडन सेंटर में हली वञो। काॾे वेंदव बाबा सां गॾु पिकनिक करणु? कॾहिं स्वर्ग में, कॾहिं परमधाम में, कॾहिं अव्यक्त वतन में, कॾहिं मधुबन में, बुद्धि द्वारा, कॾहिं स्वर्ग में, ईअं हली वञो। कॾहिं लंडन सेंटर में हली वञो, कॾहिं ऑस्ट्रेलिया पहुची वञो। वैरायटी थींदी त रमणीकता में ईंदव। अच्छा, विदेशी ॿारनि द्वारा पुछे हुए प्रश्न बाप दादा जा उत्तर। के पुछियो, बाबा हलंदे हलंदे पुरुषार्थ में जॾहिं रुकावट ईंदी आहे त छा करिणो खपे? रुकावट जो कारण छा हूंदो? जॾहिं कई प्रकार जे पेपर साम्हूं ईंदा आहिनि न, त हुन पेपर्स जो सामनो करण जी शक्ति न हुजण जे कारण पुरुषार्थ में रुकावट अची वेंदी आहे। अहिड़े समय ते ॿियनि जो सहयोग वठणु ज़रूरी हूंदो आहे। जीअं कार में बैटरी जॾहिं थोरी ढिली थी वेंदी आहे न, त कार पंहिंजे पाण न हलंदी, त ॿियनि सां थोरो धक्को लॻवाईंदा आहियो। त जंहिं बि आत्मा में तव्हांखे फेथ आहे न, सम्झो इन्हनि सां असांखे कुझु मदद मिली सघंदी आहे, त उन्हनि सां थोरो सहयोग वठी करे अॻियां वधिणो खपे। पहिरियों हुननि खे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए करे स्पष्ट ॿुधाइणो खपे। कि हीअं थियो, पोइ सहयोग मिलण सां हली वेंदो। छो जे थींदो छा आहे, जंहिं समय अहिड़ी स्टेज ईंदी आहे न, हुन समय डायरेक्ट बाप सां सहयोग वठण जी हिमत न हूंदी आहे। हिन करे पोइ साकार में थोरो सो सहयोग वठंदा आहियो, त पोइ डायरेक्ट वठण में मदद मिली वेंदी आहे, है न। छा थींदो आहे, कॾहिं कॾहिं कोई ॻाल्हि थींदी आहे न, त हुन समय डायरेक्ट बाप सां सहयोग वठण जी हिमत न थींदी आहे। कोई ॻाल्हि हूंदी आहे जंहिंजे कारण आत्मा वठी न सघंदी आहे। अज्ञान काल में बि तव्हां ॾिठो हूंदो न, जेको डॉक्टर हूंदो आहे न, उहो ॿियनि जा केसिस ॾिसंदो आहे न, त उन्हनि खे ट्रीटमेंट करे वठंदो आहे। लेकिन सम्झो हुन डॉक्टर जे ख़ुदि जे ई अगरि हुननि जे ख़ुदि जे कंहिंजी कुझु तबियत ठीकु न आहे या त हुनखे थोरो सो हलचल में अची वेंदो, है न। छा हिकु डॉक्टर अगरि सम्झो हुनजे पुट जो हुनखे ऑपरेशन करिणो आहे, है न, त उहो हीअ ऑपरेशन करे सघंदो आहे कि मां फलाणे इंसान जो ऑपरेशन थो करां, है न। उहो ॿिए जो ऑपरेशन कंदे ॿियो ई कॉन्फिडेंट हूंदो, ॿियो ई हिमत रखंदो कि मूंखे हिन जी जान बचाइणी आहे। जॾहिं उहो ख़ुदि जो ई पुटु वेठो आहे हुन में ऑपरेशन थिएटर में, इमेजिन करो सिचुएशन, है न। इमेजिन करो हिकु डॉक्टर हुनजो पुटु ऑपरेशन थिएटर में वेठो आहे, ऐं हुन डॉक्टर खे
वो डॉक्टर अगरि ख़ुदि चाहे बि न कि मां त डॉक्टर आहियां, मूंखे त हिन जो इलाजु कराइणो आहे, मूंखे त हिन जो ऑपरेशन करिणो आहे, मूंखे जो ईंदो आहे जेतिरो ईंदो आहे मां त भॻवान जी विश्वास रखी करां थो, लेकिन छा थींदो आहे कई बसि साम्हूं वारो माण्हू तव्हांखे हुन रीति ॾिसंदा आहिनि कि वीचारे डॉक्टर ख़ुदि जे पुट जो, है न, जीअं कई बार हूंदो आहे न इंसान ख़ुदि त हुन सिचुएशन सां निकिरण लाइ रेडी हूंदो आहे, लेकिन माण्हू उन्हनि खे न चई उन्हनि खे अॻियां न वधण ॾींदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि ईअं थींदो, लेकिन हिते त ज्ञान काल आहे न, त ज्ञान काल में बि जॾहिं असांजे मथां कोई ॻाल्हि ईंदी आहे न त कई बार ॿार ख़ुदि डायरेक्ट बाबा सां कनेक्शन जोड़े न सघंदा आहिनि। ईअं भले उहो सुठो योग लॻाईंदा, सभिनि खे ज्ञान ॿुधाईंदा, सभु कंदा, कई बार हीअं थींदो आहे, सभिनि सां न थींदो आहे, कंहिंसां थी वेंदो आहे, है न, त उन समय उहो डायरेक्ट बाबा सां सहयोग न वठी सघंदा आहिनि, इन करे पोइ उन्हनि खे साकार में थोरो सो माण्हुनि सां सहयोग वठिणो पवंदो आहे, पोइ डायरेक्ट वठण में मदद मिलंदी आहे। प्रश्न, ॿियो प्रश्न, बाबा सां गॾु असां ॿार बि चक्कर में कीअं अची सघंदा आहियूं? उत्तर आहे, हिन जे लाइ बाप समान विश्व कल्याणकारी जी बेहद जी स्टेज में स्थित रहणो आहे, मतिलबु विश्व परिक्रमा बि कीअं करे सघंदा आहियूं, जीअं बाबा कंदा आहिनि न, जॾहिं हुन स्टेज ते स्थित हूंदा त ईअं अनुभव कंदा जीअं चित्र ॾेखारींदा आहिनि न ग्लोब जे उत मथां श्री कृष्ण वेठो आहे, ईअं मां विश्व जे ग्लोब ते वेठी आहियां, त ऑटोमेटिकली विश्व जो चक्कर लॻी वेंदो आहे। जीअं ॾाढे ऊच स्थान ते हली वञो त चक्कर लॻाइणो न पवंदो, लेकिन हिकु स्थान में रहंदे हुए सॼो ॾेखारे में ॾींदो आहे। त हीअं बि अगरि सोचो कि असां बुद्धि द्वारा बाबा सां गॾु आहियूं, शिव बाबा सां गॾु, जंहिंजी लाइट पूरे विश्व में फैले थी, त ऑटोमेटिकली तव्हां बि बाबा सां गॾु चक्कर लॻाईंदा। ईअं जॾहिं टॉप जी स्टेज ते, बीज रूप स्टेज ते, विश्व कल्याणकारी स्टेज में स्थित थी वेंदा है न, त सॼो विश्व ईअं ॾेखारे में ॾींदो जीअं नंढो सो बॉल आहे, त सेकेंड में चक्कर लॻाए करे ईंदा, छो जी हुन ऊची स्टेज ते रहंदा न। बाक़ी कॾहिं कॾहिं दिव्य दृष्टि द्वारा अनुभव थींदो आहे कि प्रैक्टिकल चक्कर लॻाइण जो, उहो पोइ सूक्ष्म आकारी स्वरूप द्वारा थी, जीअं प्लेन में चक्कर लॻाए करे अचो, वैसे आकारी रूप द्वारा विश्व जो चक्कर लॻाए सघंदा आहियो, ॿई प्रकार सां चक्कर लॻाए सघंदा आहियो। कीअं? हिकु त ऊची स्टेज ते वेही रहो, ग्लोब जे हिकदमि मथां, त ईअं लॻंदो हिकु बॉल आहे, विश्व हीअं नज़र ईंदी जीअं हिकु बॉल आहे, जीअं ब्रह्मा बाबा जो चित्र ॾेखारींदा आहिनि न ग्लोब जे मथां, अव्यक्त बाप दादा जो, त हुननि खे लॻंदो हूंदो बाबा खे कि हिकु बॉल आहे। ऐं कॾहिं कॾहिं सूक्ष्म शरीर सां बि बाबा चक्कर लॻाईंदा, त उहो जीअं थी वियो हेलीकॉप्टर में वेठा ऐं चक्कर लॻाए, मतिलबु पंहिंजे सूक्ष्म शरीर में आत्मा वेठी ऐं चक्कर लॻाए, ॾिसो ईअं जीअं बिंदी रूप में ॾिसो पंहिंजे साम्हूं ग्लोब, पूरे ग्लोब में लाइट वाइट वञे थी, ऐं पंहिंजे सूक्ष्म शरीर में वेठा ऐं पूरे विश्व में चक्कर लॻाया, है न। त जॾहिं आयो ही विश्व जे रचयिता जा ॿार, त सॼी रचना जो चक्कर त लॻाईंदा आहियो न, है न, लॻाईंदा आहियो चक्कर पूरे विश्व जो, सॼो ॾींहुं पूरी विश्व असांजे साम्हूं हुजे,
ॿियो प्रश्न आहे, कई बार योग में ॾाढो सुठी टचिंग थींदी आहे, लेकिन इहा बाबा जी ही टचिंग आहे, हुनजो कीअं पतो पए? उत्तर आहे, बाबा जी टचिंग हमेशह पावरफुल हूंदी। अनुभव थींदो कि मुंहिंजी शक्ति सां कुझु विशेष शक्ति आहे। ॿियो आहे, जो बाबा जी टचिंग हूंदी हुन में सहज सफलता जी अनुभूति थींदी। जो आहे, जो बाबा जी टचिंग हूंदी वो कॾहिं बि शो छा जो क्वेश्चन न हूंदो। बिल्कुलु स्पष्ट हूंदी बाबा जी टचिंग। ईअं न इहे शो थियो, हाणे छा थींदो, इन ॻाल्हियुनि सां सम्झी वञो कि बाबा जी टचिंग आहे। बाबा जी टचिंग ॾाढी पावरफुल ऐं अनुभव थींदो कि मुंहिंजी शक्ति सां कुझु विशेष शक्ति आहे। बाबा जी टचिंग हूंदी त हुन में सहज सफलता जी अनुभूति थींदी। बाबा जी टचिंग हूंदी त हुन में सहज सफलता जी अनुभूति थींदी, मतिलबु ॾाढी सहज असांखे सक्सेस मिली वेंदी। बाबा जी टचिंग हूंदी उन में कॾहिं बि शो छा जो क्वेश्चन न हूंदो, बिल्कुलु स्पष्ट हूंदी कि ईअं करिणो आहे। त इन्हनि ॻाल्हियुनि सां सम्झी वठो कि बाबा जी टचिंग आहे। ॿियो प्रश्न आहे, असां बुद्धि सां सरेंडर आहियूं या न, उनजी परख छा आहे? बुद्धि सां सरेंडर जो अर्थ आहे बुद्धि जो बि निर्णय करे उहो श्रीमत जे अनुकूल करे। छो जो बुद्धि जो कार्य आहे निर्णय करणु, त बुद्धि में श्रीमत जे सिवाइ ॿियो कोई ॻाल्हि अचे ई न। बुद्धि में सदा बाबा जी श्रीमत हुजण जे कारण ऑटोमेटिकली निर्णय शक्ति उहा ई थींदी। ऐं हुनजी प्रैक्टिकल निशानी इहा थींदी कि हुनजी जजमेंट सत्य हूंदी। अगरि बुद्धि सरेंडर आहे त बुद्धि में सदा बाबा जी स्मृति हुजण जे कारण ऑटोमेटिकली निर्णय शक्ति उहा ई हूंदी। ऐं हुनजी प्रैक्टिकल निशानी छा हूंदी? उन्हनि जी जजमेंट सत्य हूंदी। उन्हनि जी जजमेंट सत्य हूंदी तथा सफलता वारी हूंदी। त सम्झो बुद्धि बाबा सां सरेंडर, बाबा वटि सरेंडर आहे। हुननि जी ॻाल्हि स्वयं खे बि जचदी, ॿियनि खे बि जचदी कि ॻाल्हि त ॾाढी सुठी आहे। सरेंडर बुद्धि वारा जी ॻाल्हि उन्हनि खे बि जचदी, ॿियनि खे बि जचदी। सभी महसूस कंदा कि हिननि जी बुद्धि ॾाढी क्लियर ऐं सरेंडर आहे। सभी महसूस कंदा कि हिननि जी बुद्धि ॾाढी क्लियर ऐं सरेंडर आहे। पंहिंजी बुद्धि ते संतुष्टता रहंदी। क्वेश्चन न हूंदो कि पतो न ये राइट आहे या रॉन्ग आहे। त हिन सां सम्झो असांजी बुद्धि सरेंडर। छा थींदो? बुद्धि सरेंडर हूंदी त श्रीमत अनुसार कार्य थींदो। बुद्धि में श्रीमत जे अलावा कोई ॻाल्हि ई न ईंदी। बुद्धि में सदा बाबा जी स्मृति हुजण जे कारण उन्हनि जी जजमेंट सत्य हूंदी तथा सफलता वारी हूंदी। उन्हनि जी ॻाल्हि स्वयं खे बि जचदी, ॿियनि खे बि जचदी। सभी महसूस कंदा कि हिननि जी बुद्धि ॾाढी क्लियर ऐं सरेंडर आहे। पंहिंजी बुद्धि ते संतुष्ट हूंदी। क्वेश्चन न हूंदो कि पतो न ये राइट आहे या ये रॉन्ग आहे। ये क्वेश्चन न हूंदो।
ॿियो प्रश्न आहे, कई निश्चय बुद्धि ॿार एतिरा साल हलण खां पोइ हली विया, ये लहर छो, ये लहर खे कीअं समाप्त करो? वञण जो विशेष कारण आहे सेवा में ॾाढा बिज़ी रहंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ॿार बाबा जा ठही करे हली वेंदा आहिनि न विच में, त छो जी इहे त पहिरियों त ज्ञान योग आहे, जेसिताईं ज्ञान सम्झ में न अचे, योग सुठो न हूंदो, तेसिताईं धारणा सेवा कीअं करे सघंदा। लेकिन अॼुकल्ह माण्हू पहिरियों खां ई सेवा में लॻी वेंदा आहिनि, त पोइ कई ॻाल्हियूं ईअं ॾिसी वठंदा आहिनि, पोइ उन्हनि में क्वेश्चन मार्क अची वेंदो आहे। ज्ञान वञण जो विशेष कारण आहे सेवा में ॾाढा बिज़ी रहंदा आहिनि, लेकिन सेवा सां स्व जो बैलेंस खोए छॾंदा आहिनि। त जो सुठा ॿार रुकी वेंदा आहिनि, उन्हनि जो हिकु इहो कारण थींदो आहे कि उन्हनि खे कोई विशेष संस्कार अहिड़ो हूंदो आहे जो शुरू सां ई उन्हनि में कमज़ोर हूंदो आहे, लेकिन उनखे छिपाईंदा आहिनि, युद्ध कंदा रहंदा आहिनि पंहिंजे पाण सां। बाप दादा खे उहा निमित ठहियल हुई आत्माउनि खे पंहिंजी कमज़ोरी स्पष्ट ॿुधाए करे उनखे ख़तमु करे छॾनि, है न। छिपाइण जे कारण उहा बीमारी अंदर ई अंदर विकराल रूप वठी वठंदी आहे ऐं अॻियां वधण जो अनुभव न थींदो आहे। पोइ दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि, पोइ छॾे छॾंदा आहिनि। टियों कारण आहे इहो बि थींदो आहे कि आपस में संस्कार न मिलंदा आहिनि, आपस में संस्कार न मिलंदा आहिनि, संस्कार जो टकराव थी वेंदो आहे। हाणे हिन लहर खे समाप्त करण लाइ हिकु त सेवा सां गॾु गॾु स्व जो फुल अटेंशन खपे। ॿियो जो बि ईंदा आहिनि न, उन्हनि खे बाप दादा उहा निमित ठहियल हुई आत्माउनि जे अॻियां बिल्कुलु स्पष्ट थी करे रहनि। बाप दादा ऐं निमित आत्माउनि जे साम्हूं हिकदमि स्पष्ट थी करे रहनि। अगरि सर्विस में थोरो बि अनुभव करो, टू मच आहे, त पंहिंजी उन्नति जा साधन पहिरियों सोचणा खपनि ऐं निमित ठहियल हुई आत्माउनि खे बि पंहिंजी राय ॾियणी खपे, है न। बाबा चवनि था अगरि हिन लहर खे समाप्त करण लाइ कि अची करे ॿार हली वेंदा आहिनि, त सेवा सां गॾु गॾु स्व ते बि अटेंशन रखो, न त जेका निमित हूंदा आहिनि न उन्हनि खे ॿुधाईंदा वञो। जीअं बाबा खे पूरो चार्ट ॿुधाईंदा आहिनि न, त निमित एॾो पावरफुल हुजिणो खपे। अगरि उनखे सेवा में अॻियां वधाइणो आहे न, त उन्हनि जे निमित खे एॾो पावरफुल हुजिणो खपे ऐं उन निमित खे उनखे हर ॻाल्हि ॿुधाइणी खपे, तॾहिं उहा निमित बाबा जी शक्ति उनखे ॾेई करे उनजे उन संस्कारनि खे ख़तमु करे सघंदा। जीअं जेका निमित हुया दादियूं वग़ैरह, हुननि त पुरुषारत करे पंहिंजी कमी कमज़ोरी ख़तमु कई, लेकिन उन्हनि खे पुरुषारत करण जो समय हुयो। लेकिन हाणे अगरि सम्झो कोई आत्मा चाहे थी कि इहा सेवा में अॻियां वधे, कॾहिं कॾहिं थींदा आहिनि न कि वॾनि खे कोई आत्मा पसंदि अची वेंदी आहे कि हा असांखे हिनखे हिन सेवा में लॻाइणो, त उन निमित खे उहो जीअं नंढो ॿारु थी वियो, जीअं शिव बाबा जे साम्हूं पहिरियों शुरू में नंढा ॿार आया न, त शिव बाबा पंहिंजी शक्ति सां सभिनि खे हिन यज्ञ खे शुरू में अॻियां वधाई। हुन खां पोइ त ॿार पुरुषारत करे अॻियां वधाया। त निमित एॾो पावरफुल हुजिणो खपे ऐं उन निमित सां हुनखे हिकदमि क्लियर रहणो खपे, क्लियर चार्ट पंहिंजो निमित खे ॿुधाइणो खपे। अगरि उहो बाबा सां शक्ति नथो वठी सघे त, है न। त बाबा चवनि था बाप दादा उहा निमित ठहियल हुई आत्माउनि जे अॻियां बिल्कुलु क्लियर हुजिणो खपे। बाप दादा सां बि उहो निमित आहे ऐं बाप दादा सां अगरि उहा कई बार थींदो आहे न, उहो कैच न करे पाईंदा आहिनि, एतिरो योग लॻाए न पाईंदा आहिनि, छो जो सेवा में बिज़ी रहंदा आहिनि। अगरि सर्विस में थोरो बि अनुभव करो, टू मच आहे, त पंहिंजी उन्नति जा साधन पहिरियों सोचणा खपनि ऐं निमित ठहियल हुई आत्माउनि खे बि पंहिंजी राय ॾियणी खपे कि भई मां एतिरो पुरुषारत बि मूंखे करिणो आहे।
जो नया ईंदा आहिनि न उन्हनि खे पहिरियों इन ॻाल्हियुनि ते अटेंशन दिलाइणो खपे। पंहिंजे संस्कारनि जी चेकिंग पहिरियों खां ई करणी खपे। छोजी छा थींदो आहे, कई बार त माण्हू यज्ञ जे अंदरि ईंदा ई सेवा जे साधननि सां आहे, लेकिन अगरि उन्हनि खे अॻियां हलिणो आहे त उन्हनि खे संस्कारनि ते ध्यानु ॾियणो खपे, ॿुधाइणो खपे बाप दादा खे ऐं निमित खे। अगरि कंहिंसां पंहिंजो संस्कार टकराव खाईंदो आहे त उन्हनि सां किनारो करणु ई सुठो आहे। जीअं सर्कमस्टेंसिस में संस्कारनि जो टकराव थींदो आहे उन्हनि में अलॻि थी वञणु ई सुठो आहे न, जेसिताईं असां परिपक्व न थी वञूं त अहिड़ी सिचुएशन में किनारो करणु ई सुठो हूंदो आहे। जो स्वयं बाबा था चवनि, छोजी सामनो त करिणो न आहे असांखे हिते ब्राह्मण परिवार वारनि सां। ॿियो प्रश्न, अगरि कंहिं स्थान ते सेवा जी रिज़ल्ट निकिरंदी आहे त पंहिंजी कमी आहे या धर्म जी? उत्तर आहे, पहिरियों त सेवा जे सभु साधन सभु प्रकार सां यूज़ करे ॾिसो। अगरि सभु तरह सां सेवा करण खां पोइ बि कोई रिज़ल्ट न आहे त धरनी जो फ़र्क़ु थी सघंदो आहे। अगरि पंहिंजी कोई कमज़ोरी आहे जे कारण सर्विस न वधंदी आहे त ज़रूरु अंदरि दिलि खाईंदी हूंदी। अगरि असांजी कमज़ोरी आहे न त दिलि खाईंदी हूंदी कि असांजे कारण सेवा न थींदी आहे। अहिड़े समय में पोइ हिकु ॿ जो सहयोग वठी फोर्स दिलाइणो खपे। अगरि असांजे कारण सेवा नथी वधे त अंदरि दिलि खाईंदी हूंदी। यदि पंहिंजो कल्याण कारण हूंदो आहे त हुन धरनी सां निकिरण वारी आत्मायूं बि ढिलियूं हूंदियूं आहिनि। इन जी ॿी निशानी आहे, अगरि आत्मा में निमित आत्मा में कमज़ोरी आहे न त हुतां जो बि आत्मा निकिरंदी हूंदी उन में बि कमज़ोरी हूंदी, ढिली हूंदी, तीव्र पुरुषार्थी न हूंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।